नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सैनेट चूंड में हिस्सो वठण जे लाइ उम्मीदवारन तरफान नामज़दगी काग़ज़ जमा करण जो सिलसिलो जारी है। इलेक्शन कमीशन तरफां गुज़िरियल ॾींहुं सैनेट चूंड जे शेड्यूल में तब्दीली कई वई है, जंहिं तहत उम्मीदवारन तरफां अॼु बि नामज़दगी काग़ज़ जमा करण जो सिलसिलो जारी है। आचर जे ॾींहुं पेशावर में पीपल्स पार्टी जो उम्मीदवार शाज़िया तहमस, जॾहिं त तहरीक इंसाफ़ जे दोस्त मोहम्मद मसूद नामज़दगी काग़ज़ जमा करनि। इन खां अलावा लाहौर में तहरीक इंसाफ़ जे होम अब्बास ऐं मलिक ज़हीर अब्बास खोखर नामज़दगी काग़ज़ जमा करनि। सेनेट जे 48 ख़ाली सीटनि ते हींअर ताईं 80 जे वेझो उम्मीदवार नामज़दगी काग़ज़ जमा कराया आहिनि, जंहिंमें शबली फराज, सानिया नशरत, अब्दुल हफ़ीज़ शेख, फौजिया अरशद, तैमूर, सईद यूसुफ रज़ा गीलानी, सलीम मांडलीवाला, शहरी रहमान, फारूक नाइक, परवेज़ रशीद, ताज हैदर, मुशाहिदुल्लाह खान, करीम ख्वाजा, अब्बास आफरीदी ऐं फरहतुल्लाह बाबर जहिड़ा अहम अॻवान शामिल आहिनि। वाज़े रहे त इलेक्शन कमीशन सैनेट चूंड जी शेड्यूल में तब्दीली कंदे नामज़दगी काग़ज़ जमा करण जे वक्त में 2 ॾींहनि जी वाद कई है, पर चूंडूं 3 मार्च ते ही थींदियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।